अल्लाह जी महिरबानी सां अवाम में तमामु वॾो जज़्बो ऐं जोश आहे। हेॾे वॾेराशाही आहिनि, बिल्कुलु मञूं था सरकारी मशीन आहे, पर इनशा हिन दफ़े किताब खटे थो। इन उमेद सां आयासीं त 14 दिसंबर। नाज़रीन, JUI अॻुवाणनि पिणु पंहिंजे उमेदवार सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी जी वर्क तेज़ करे छॾी आहे। जमियत उलमा इस्लाम तालक़ी गढ़ी यासीन जे अॻुवाणनि मौलाना अब्दुल करीम कहर साहब, मौलाना तैयब मेको साहब, मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोडी ऐं ॿियनि अॻुवाणनि बुज़ुर्गनि रहनुमान PS 9 तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा कया ऐं अवाम खे इहो पैगाम ॾिनो त 14 दिसंबर ते चोरनि लुटेरनि जो एहतिसाब कयो ऐं JUI जो उमेदवार सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी जे निशान किताब ते ठपो हणी संदसि खे कामयाबु कयो। जी नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त JUI अॻुवाणनि पिणु PS 9 तक जे दौरा तेज़ करे पंहिंजे उमेदवार जी वर्क कई आहे। इन सिलसिले में तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची करे कार्नर गॾिजाणियूं कयूं आहिनि। अवाम जेको आहे JUI जे अॻुवाणनि जो पुरतपाक इस्तक़बाल कयो आहे। अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं PS 9 तक ते ज़िमनी इलेक्शन जेका आचर ते 14 दिसंबर ते थी रही आहे, उन सिलसिले में JUI जो जेको PS 9 ते उमेदवार आहे मुफ़्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी, उन जे हिमायत में JUI जा अॻुवान वर्कर जियाला फील्ड में निकिरी पिया आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे। इन सिलसिले में जेको JUI तालक़ी गढ़ी यासीन जो जनरल सेक्रेटरी आहे मौलाना अब्दुल करीम कहर साहब, उहो पिणु पंहिंजे वफ़द समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे अवाम खे अपील कई आहे त उहे 14 दिसंबर ते किताब ते ठपो हणी उमेदवार खे कामयाबु कनि।